दादू म्यूनिसिपल कमेटी चेयरमैन पीर दानिश पारां शहर में सफ़ाई सां गॾोगॾु वणकारी मुहिम जो आगाज़ कयो वियो आहे। टीम अप क्लीन अप पारां दादू शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि मज़दूराबाद, शाहाणी पाड़ो, सिंध यूनिवर्सिटी कैंपस, शाहजहान पार्क ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वणकारी मुहिम जो आगाज़ कंदे वण पोखिया विया। उन मौक़े ते चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी पीर दानिश, फोकल पर्सन सैयद अमीर शाह, हबीब कोरेजो ऐं ॿियनि वण पोखे वणकारी मुहिम जो आगाज़ कयो। उन मौक़े ते चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी पीर दानिश अली इबरत न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त असां दादू शहर खे हिकु बहितरीन साफ़ सुथरो गंदगी खां पाक शहर बणाईंदासीं। असांजी इहा ई कोशिश आहे त शहर जी सफ़ाई लाइ बहितरीन कमु कयो वञे ऐं शहरियुनि खे बहितरीन माहौल ॾिनो वञे। अॼु असां वणकारी मुहिम जो आगाज़ कंदे शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॿूटा पोखिया आहिनि। असां वणकारी मुहिम खे वधीक अॻिते वधाईंदे शहर खे हिकु ख़ूबसूरत ऐं माहौलियाती गदिलाइण खां पाक कंदासूं। अदा बिल्कुलु असांजो जेको म्यूनिसिपल कमेटी जा जेके प्रायोरिटी आहे हींअर फ़िलहालु उहा आहे सैनिटेशन आहे, सफ़ाई जा कम आहिनि। हुनजे अलावा ॿिया काफ़ी अॼु जीअं तव्हां ॾिसी रहिया आहियो, मुंहिंजे वालिद इहा हिकिड़ी शुरू कई टीम अप टू क्लीन अप शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो कम्यूनिटी सर्विस। त हुन हिसाब सां असां हिते वणकारी जी मुहिम शुरू कई आहे ऐं मुंहिंजे भाउ पीर मुजीब सेप्टेम्बर जे महीने खे सफ़ाई जो महीनो जेको आहे उहो टर्म करे, त हुन हिसाब सां सभई काउंसलर्स मिली असां वणकारी मुहिम जी अॼु निकितऊं दादू शहर जे लाइ। ऐं प्रायोरिटी त इहो ई आहे, सफ़ाई सुथराई जा इशूज़ आहिनि, मेन इशूज़ त इहे ई आहिनि। अली रज़ा चन्ना, इबरत न्यूज़, दादू।